अस्सलाम वालेकुम नाज़रीन, डी आर डी अलर्ट जे प्रोग्राम अॼु जी ॻाल्हि सां सतार सरोई अवां जी ख़िदमत में हाज़िर आहे। अॼु असां सिंधी सब्जेक्ट जे हवाले सां कुझु इंटरव्यू जी गिरड सां हाज़िर थियो आहियां मां। ऐं जेके नौजवान मूंखे ॿुधी रहिया आहिनि, जेके इंटरव्यूज़ जी तयारी करे रहिया आहिनि सिंधीअ में, उन्हनि खे कुझु बुनियादी टिप्स मां ॾियणु चाहियां थो। ऐं उहे इहे आहिनि त जॾहिं तव्हां इंटरव्यू जी तयारी करे रहिया आहियो त तव्हांखे सिंधी अदब जी जा मुखिया जेके किताब आहिनि उहे लाज़मी पढ़णु खपनि। हाणे सभ खां पहिरियां त उन्हनि कुझु किताबनि जो ज़िक्र कयूं था, जंहिंमें शाह साईं जो रिसालो, मां गुज़िरियल वीडियो में बि शाह साईं ते ॻाल्हाए वियो आहियां। शाह साईं जो रिसालो ऐं उनजी शाइरी ज़रूरु पढ़िजो। शाह लतीफ़ जी शाइरी, डॉक्टर तनवीर अब्बासी जो किताबु आहे, उनखे ज़रूरु नज़र मां कढिजो। सिंधी अदब जो फ़िक्री पस मंज़र, डॉक्टर गफ़ूर मेमन साहब जो किताबु आहे, उहो ॾाढो काराइतो किताबु आहे, उनखे ज़रूरु तव्हां पढ़िजो। सिंधी अदब जी तारीख़ टे भाङा, डॉक्टर जब्बार जुणेजा साहब जो किताबु आहे, उन जे बुनियादी मामलनि खे ज़रूरु पढ़िजो। इंटर जो जेको किताबु आहे उनखे ज़रूरु तव्हां पंहिंजी नज़र मां कढी वञो। उन जा जेके कोर थाट्स आहिनि, बुनियादी जेके आहिनि सबक, उन्हनि खे ज़रूरु पढ़िजो। उन में जेका मौजूदु शाइरी आहे उनखे बि ज़रूरु नज़र मां कढिजो। इन सां गॾोगॾु अव्हां घणनि तरफ़ी कंदो। मिसाल जे तौर ते लिसानियात हिकिड़ो वॾो मौज़ू आहे। ॿोलीअ जा नज़रिया अव्हांखे लाज़मी पंहिंजे नज़र मां कढणा आहिनि, उन ते गिरफ़्त तव्हांखे हुजणु खपे। तव्हां ॿोलीअ जे नज़रिए जे हवाले सां तव्हां खां सवाल पुछी सघनि था त ॿोलीअ जा नज़रिया कहिड़ा आहिनि, सिराज जी ॿोलीअ जे नज़रिए में छा आहे, डॉक्टर बलोच जी ॿोली जे नज़रिए में छा आहे, भेरूमल बहरचंद, काके भेरूमल बहरचंद जेको बुनियादी नज़रियो ॾिनो ॿोलीअ जो, उन में छा आहे। सिंधी ॿोली संस्कृत जी माउ आहे, धीउ आहे, भेण आहे, इहे सॼा जेके नज़रिया आहिनि अव्हां उन्हनि खे कंपेरेटिव स्टडी करे सघो। इहो तव्हां में आर्ट हुजणु खपे। अव्हां खां इहो पुछी सघनि था त अव्हां जे ख़्याल में सिंधी ॿोली संस्कृत जी माउ आहे, धीउ आहे, भेण आहे, कहिड़ो नज़रियो अव्हांखे वधीक सूट थो करे, कहिड़ो नज़रियो अव्हांखे वधीक बहितरु थो लॻे। इन ते तव्हां माना ॿोलीअ जा नज़रिया, यानी तव्हांखे ॿोलीअ जे नज़रियनि खां गॾु लिसानियात जा जेके बि किताब आहिनि डॉक्टर अलाना साहब जा, उहे बि लाज़मी पढ़णा पवंदा। ग्रामर जे कॉन्सेप्ट ते तव्हांखे ज़हन में रखणा पवंदा, छाकाणि त तव्हां सब्जेक्ट स्पेशलिस्ट जी पोस्ट ते वञो था, लेक्चरशिप जी पोस्ट ते वञो था पिया। ॻाल्हाइण जा 8 लफ़्ज़, उन्हनि मां कंहिं बि लफ़्ज़ खे ते तव्हां खां सवाल पुछी सघनि था, कंहिं बि हिकु टॉपिक ते तव्हां खां ॻाल्हाए सघनि था। इन जे करे ॿोलीअ जे बुनियादी लवाज़मात, बुनियादी कॉन्सेप्ट्स खे तव्हां बाक़ाइदे भरपूर नमूने सां पढ़ी वञो। ठीकु, लतीफ़ियात बि थी वई। सचलियात खे बि तव्हां ज़हन में रखो। जदीद शाइरी, उनखे पढ़ो। दौर अहम आहिनि, तव्हांखे दौरनि जे बारे में पूरी इंफॉर्मेशन हुजणु खपे। दौरनि जो सियासी पस मंज़र, समाजी पस मंज़र ऐं उन सां गॾोगॾु उनजो अदबी पस मंज़र। सूमरनि जो दौरु छो बुनियादी दौरु तसवुरु थिए थो, उन ते तव्हांखे गिरफ़्त हुजणु खपे। सूमरनि जे दौर जूं ख़ासि ॻाल्हियूं कहिड़ियूं आहिनि, उहो तव्हांखे बाक़ाइदे बरज़ुबान यादि हुजणु खपनि। उन सां गॾोगॾु समन जे दौर ऐं सूमरनि जे दौर जो तक़ाबली जाइज़ो तव्हांखे सम्झ में अचणु खपे। समन जे दौर जूं सियासी हालतूं कहिड़ियूं हुयूं, समन जे दौर में जेके शाइर कहिड़ा पैदा थिया, समन जे दौर खे तामीरी दौरु सॾूं था, सूमरनि जे दौर खे इब्तिदाई बुनियादी दौरु सॾूं था, ॿिन्ही में फ़र्क़ु कहिड़ो आहे। इन सां गॾोगॾु तरतीब तव्हांजे ज़हन में हुजणु खपे त सूमरा, समा, अरगून, तुरखान, मुग़ल, कलोड़ा, टालपुर, पोइ अंग्रेज़, इन्हनि सभिनी दौरनि ते एज़ अ स्टूडेंट, एज़ अ टीचर अव्हांखे गिरफ़्त हुजणु खपे। इन्हनि दौरनि जी अहमियत छा आहे। आख़िरी दौरु जेको असांजो अंग्रेज़नि जो दौरु हुयो, उन अंग्रेज़नि जे दौर जी अहमियत केतिरी आहे। कलोड़नि खे सोनहरी दौरु छो था सॾूं, कंहिं सॼो उनखे सोनहरी दौरु। कलोड़नि जे दौर जूं इम्पॉर्टेंट जेके वाक़िया आहिनि उहे कहिड़ा हुआ। सिंधी अदब में जेको अरगून तुरखाननि जो दौरु आहे, मुग़लनि जो दौरु आहे, उन दौर जो कहिड़ो इम्पैक्ट आहे, इहे तव्हांजे ज़हन में ज़रूरु हुजणु खपनि। कलोड़नि जे दौर जी वॾी हासिलात कहिड़ी आहे। लतीफ़ साईं आहे, लतीफ़ साईं जा मुख़्तलिफ़ पहलू जीअं पाण अॻु में बि डिस्कस कयासीं। सूफ़ी शाइरनि में असांखे बेदिल साईं, बेकस, बेदिल, इन्हनि ते असांखे गिरफ़्त हुजणु खपे। साबित अली शाह, पोइ जेके असांजा जेके सूफ़ी शाइर आहिनि, उन्हनि सभिनी सूफ़ी शाइरनि जो थोरो थोरो थाट तव्हांखे ज़हन में हुजणु खपे। लंवारी वारे साईंअ जो थाट तव्हांजे ज़हन में हुजणु खपे। अहिड़े तरीक़े सां लोक अदब हिकिड़ी तमामु अहम सीरीज़ आहे। लोक अदब ते जेको कमु आहे उहो घणो डॉक्टर नबी बख़्श बलोच जो थियलु आहे, त डॉक्टर नबी बख़्श बलोच जी शख़्सियत ते अव्हांखे पूरी गिरफ़्त हुजणु खपे। तव्हां उन ते ॻाल्हाए वञो, उन जे सॼे कंट्रीब्यूशन ते तव्हां ॻाल्हाए वञो। ख़ुदि लोक अदब अहम आहे,
उन जूं मुख़्तलिफ़ सिन्फ़ूं आहिनि, उन ते डॉक्टर संदीले साहब ते, डॉक्टर जब्बार जुणिजे साहब जी शख़्सियत ते, जदीद शाइरी अयाज़, उस्ताद बुखारी, अदल पंहिंजो ताजल बेवस, मोहम्मद ख़ान मजीदी, सर्वेज सजावली, हाणे इहे तनवीर अब्बासी, डॉक्टर इमदाद हुसैनी साहब, शमशीरुल हैदरी, इहे जेके जदीद शाइर आहिनि उन्हनि ते अव्हांखे ज़रूरु गिरप हुजणु खपे। मिर्ज़ा कलीज बेग जी तमामु वॾी शख़्सियत आहे, उन जे बारे में अव्हां पढ़ी वञो। इन सां गॾोगॾु मिर्ज़ा कलीज बेग जा ड्रामा, उन ते अव्हांखे गिरप हुजणु खपे। अव्हांखे ख़बर हुजणु खपे त मिर्ज़ा कलीज बेग जे मुख़्तलिफ़ तर्जुमे थियल ड्रामनि में छा आहे। नाविलनि ते तव्हांजो पूरो पोस्टमार्टम थियल हुजे, नाविलनि में अंदरि कहिड़ियूं कहाणियूं लिखियल आहिनि उहे तव्हांखे हुजणु खपनि। जदीद जेका अफ़सानो आहे उन ते अव्हांखे गिरप हुजणु खपे। डॉक्टर नवाब काका साहब जा किताब आहिनि जदीद अफ़साने जे हवाले सां, उहे तव्हां पढ़ो। इन सां गॾोगॾु मुख़्तलिफ़ जेके किताब आहिनि, अहम किताब आहिनि, मुख्या किताब आहिनि, लेटेस्ट दौर में बि आया आहिनि, उन्हनि किताबनि जा नाला बि अव्हां वटि ज़हन में हुजणु खपनि। कहिड़े वक़्तु बि अव्हां खां उन्हनि किताबनि जे हवाले सां पुछी सघनि था। ऐं इन सां गॾोगॾु जीअं लिसानियात जी मूं ॻाल्हि कई, अफ़साने जी ॻाल्हि कई, सफ़रनामूं, नाटक, इन्हनि शयुनि जी केतिरी अहमियत आहे। ॿाराणो अदब, ही इंतिहाई अहम मौज़ू आहे। ॿाराणो अदब, ॿाराणी अदब ते अव्हांखे गिरप हुजणु खपे। किशन चंद बेवस जो कहिड़ो रोल आहे जदीद सिंधी शाइरीअ में, नज़म में, उन ते कमु तव्हांजो थियलु हुजणु खपे। उन सां गॾोगॾु असां जेकॾहिं इन ॻाल्हि खे तव्हां ज़हन में रखो त मिसाल सफ़रनामो नाटक जी ॻाल्हि थी वई, नाविल जी बि ॻाल्हि थी वई, ऐं ईअं ग्रामर जी बि ॻाल्हि थी वई, लिसानियात जी बि ॻाल्हि थी वई, लतीफ़ियात जी बि ॻाल्हि थी वई। इन ते बि तव्हां फोकस रखंदो इंटरव्यू दौरान, इहा बि तव्हांखे इंफॉर्मेशन हुजणु खपे त ॿोलीअ जा जेके नज़रिया आहिनि या मुंहनि जे दड़े जी जेका ॿोली आहे उन ते तहक़ीक़ जी इब्तिदा कीअं थी, उहा तहक़ीक़ किथे पहुची, उहा रुकियल छो आहे। हाणे जदीद साइंटिफिक दौर में सिंधी ॿोलीअ जे हवाले सां ॿियो छा थो करे सघिजे, सिंधी ॿोलीअ में ख़ूबियूं कहिड़ियूं आहिनि भला उहे तव्हां बयानु कयो। सिंधी ॿोलीअ जा जेके बुनियादी जेके सुर आहिनि, आवाज़ आहिनि, उन्हनि ते तव्हां ॻाल्हाए वञो। ऐं इहे सभु जेके कोर थाट्स आहिनि सिंधी सब्जेक्ट जा, उन ते तव्हांखे कमु करिणो पवंदो। कंपेरेटिव स्टडीज़ बि करणी पवंदी, किताबनि जा नाला बि अव्हां खां पुछी सघनि था, ऐं खोड़ सारियूं बेशुमार जेके पासा आहिनि। अदबी बोर्ड आहे, सिंधी लैंग्वेज अथॉरिटी आहे, उन जे मौजूदा इंतिज़ामिया ते ॻाल्हि ॿोल थी सघे थी। उन जे अब्दुल कादिर जूणे जे ते ॻाल्हि ॿोल थी सघे थी। इन सां गॾोगॾु असां वटि डॉक्टर अलाना साहब जे कलमी पोरे ते, इल्मी अदबी पोरे ते कमु थी सघे थो, ॻाल्हि ॿोल थी सघे थी। प्रोफेसर अली नवाज़ जतोई ते ॻाल्हि ॿोल थी सघे थी, परॾेही अदब ते ॻाल्हि ॿोल थी सघे थी। अंग्रेज़नि जो दौरु इम्पॉर्टेंट आहे। अंग्रेज़नि जे दौर में सिंधी सूरत खतीअ जो ठहणु, ऐं पोइ सिंधी नसर जी तरक़ी करणु, ऐं पोइ जदीद जेके असांजा लाड़ा सिंधी शाइरीअ में आया, जदीद तहरीकूं जेके आयूं, जदीद लाड़नि जे हवाले सां किताब तव्हांखे मिली वेंदा मार्केट मां, उहे तव्हां पढ़ो। सिंधी अदब में जेके तहरीकूं आहिनि उन्हनि जो ज़िक्र, तरक़ी पसंद तहरीक जी इंपॉर्टेंस केतिरी आहे असां वटि, ॿोलीअ जी तहरीक जेका हली उन जी इंपॉर्टेंस छा आहे। इन्हनि सभिनी शयुनि ते एज़ अ कैंडिडेट अव्हांखे गिरप हुजणु खपे। अव्हां ज़रूरु पढ़ी वञो, इनशाला अव्हांजा बेड़ा पार थी वेंदा। इल्मु हिकु समुंड आहे, ऐं इहो बि ज़रूरी न आहे त हिन समुंड मां असांखे हर उहो सुवालु अचे जेको पुछियो वञे। कुझु सुवाल असांखे ईंदा ऐं कुझु असां विथ स्माइलिंग फेस, विथ कॉन्फिडेंस, विथ प्रोफेशनल अप्रोच असां पास ऑन कंदासीं, पर कॉन्फिडेंस लेवल खे किथे बि किरणु या ड्रहण न ॾींदासीं, छाकाणि त कॉन्फिडेंस लेवल ते बीठल हूंदो असांजो सॼो इंटरव्यू। यादि रखो, इंटरव्यूअर इहो न ॾिसंदो त 25 सवालनि मां तव्हां 24 जा सवालनि जा जवाब ॾिना, हिक जो न ॾिनो, 10 जा ॾिना या 15 जा न ॾिना। इंटरव्यूअर ॾिसंदो त अव्हां जेके बि सवालनि जा जवाब ॾिना ओतिरा उहे केतिरा प्रोफेशनल हुआ, केतिरा इंफॉर्मेटिव हुआ, ऐं केतिरा बहितर हुआ। इहो ॾिसंदो त अव्हांजो अंदाज़े बयां केतिरो हो, अव्हांजे ॻाल्हाइण जो अंदाज़ केतिरो हो। इहो ॾिसंदो त आया तव्हां पंहिंजे घुरिबल ॼाण सां क्लासरूम में बीही पंहिंजे ॿारनि खे केतिरो कामयाबीअ सां पढ़ाए सघंदो। सो बहरहाल भला भलीअ जो शइ कोन्हे, पंहिंजे महिनत खे जारी रखो ऐं इल्म खे हासिलु करण जी जुस्तजू जारी रखो, ऐं पंहिंजे सब्जेक्ट ते तव्हांखे टुबियूं, पंहिंजे सब्जेक्ट में टुबियूं हणो, गरक थी वञो ऐं उतां अमीक ॻोल्हे अचो। इनशाला अव्हांजी कामयाबीअ खे केरु बि रोके नथो सघे।
मोकिलाणी न आहे, वरी कंहिं ॿिए प्रोग्राम सां हाज़िर थींदासीं ऐं ईअं तव्हांखे टिप्स ॾींदा रहंदासीं त जीअं तव्हांजी रहनुमाई थी सघे। जेॾां पेर तेॾां ख़ैरु।